पंहिंजे दर्दन जूं ॻाल्हियूं पंहिंजे यार खे ॿुधा, पंहिंजे सूरन जा किस्सा पंहिंजे पुनल मदीने जे ताजदार खे ॿुधा। शेरे ख़ुदा फरमायो त मुंहिंजो रब ग़रीब सां लेखो कोन कंदो। कहिड़े ग़रीब सां? जेको दुख सुख में चुप आहे, दुख सुख में ख़ामोश आहे, कंहिं दुनियादार जे आॾो हथ नथो टंगे। जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो उहो ग़रीब ईंदो अल्लाह ताला जे दरबार में। शेरे ख़ुदा साईं फरमाइनि था उन जूं नेकियूं बि थोरियूं हूंदियूं। सॼो ॾींहुं वीचारे तगारी खई निमाज़ ते पियो वञे त जगह जो मालिक पियो दड़का ॾे, 5 मिंट देर पियो करे त राज़ो हकलूं पियो ॾे। वीचारो केॾी महिल निमाज़ पढ़े पियो, केॾी महिल निमाज़ बि रहिजी पई वञे, रुॻी इन डप खां त सुभाणे मतां राज़ो मज़ूरी न ॾे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ख़ुदा जे ख़ौफ़ खां कज़ा कयो पियो निमाज़ूं पढ़े। अल्लाह जे ज़ात में तवक्कल रखण वारो उहो थोड़न अमलन वारो माण्हू जॾहिं माशर जे मैदान में ईंदो, मुंहिंजो रब फरमाईंदो हिन मुंहिंजे बाने खे मां दुनिया में थोड़ियूं ख़ुशियूं ॾिनियूं, कॾहिं बि शिकायत कान कई। मौला मोटर साइकिल कान ॾिनी अथई, मौला कार कान ॾिनी अथई, मौला फ्रिज कान ॾिनी अथई, मौला एसी कान ॾिनी अथई। ॾुध ॾियांसि, बुख ॾियांसि, चांहि ॾियांसि, जेको बि मां ॾियांसि खाई चवंदो ओ मुंहिंजा रब तुंहिंजा लख एहसान, मां त हिन जो बि लाइक़ु न आहियां। मुझे अली अल मुर्तज़ा शेर खुदा फरमायो जेको न दुनिया में थोड़े घणे ते राज़ी आ, रब चवंदो अॼु तुंहिंजा मलाइक ने चवंदो जा अमल न खोलियो, इने जा अमल न खोलियो। इहो दुनिया जे अंदर मां रब वटि सभु कुझु हुयो, थोड़ो ॾिनो मांस राज़ी रहियो। अॼु मां रब हिन जे थोड़न ऐं घणनि खे नथो ॾिसां, हिन जे थोड़न अमलन ते राज़ी है। मूं मां राज़ी, मां हिन मां राज़ी, जल्द जन्नत पहुचाए अचो। मुसलमान जे दीन ॿुधण थो चाहीं त दीन इहो अथई, शरीयत इस्लाम ॿुधण थो चाहीं। छो त मुंहिंजो हिकिड़ो नारो हूंदो आहे, सजण साईं जो दीवानो हा, फ़क़ीर हा न, मुंहिंजो हिकिड़ो नारो हूंदो आहे त गुल होवे त ख़ुशबू करे, बिना खुशबू दे गुल केहा, यार होवे त वफादार होवे, बिना वफा दे यार केहा, दीन दा जलसा होवे त कल्ब दी कट लहे, वरना जलसे दा फायदा ही केहा। दीन जो जलसे जो मकसद इहो हुजे त कल्ब तो कट लहे, मानो पंहिंजे रब जे कुर्ब में पहुचे, मदीने वारे मीर जे इश्क में झूमे, हुनखे हू झूमे को रंग लगे तो उन जो भी बेड़ो पार थे, त जलसे कराईंदड़नि मिसकीननि जो बेड़ो भी पार थी वञे। हाणे मां मीलाद ते मोटा टाइम अलाए घणो थी वियो, हाणे कूड़े जे ॾाठ ते सलाद पढ़ो, कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ए छाजी महफिला चो मीलाद जी, छाजी महफिला वरी चो महफिला मीलाद जी, मीलाद जी महफिल मीलाद जी छाके चवंदा आहियूं, चो ज़िक्र मुस्तफ़ा खे, शान मुस्तफ़ा खे, मक़ाम मुस्तफ़ा खे, अज़मत मुस्तफ़ा खे। जंहिं महफिल में अज़मत मुस्तफ़ा बयान थे उनखे मीलाद जी महफिल चवंदा आहियूं। जंहिं महफिल में शान मुस्तफ़ा बयान थे उनखे मीलाद जी महफिल चवंदा आहियूं। जंहिं महफिल में मक़ाम मुस्तफ़ा बयान थे उनखे मीलाद जी महफिल चवंदा आहियूं। यानी ज़िक्र मुस्तफ़ा के मीलाद चयो वेंदो आहे। मुतफ़िक़ आहियो? दिल चवे थी ईअं आहे, छो त मां मथे हलंदुसि तव्हांखे सम्झाईंदो हलां हेठां खां। जंहिं महफिल में ज़िक्र थे उन महफिल जो नालो महफिल मीलाद। त अचो त पहिरीं क़ुरान खां पुछो त सभ खां पहिरीं मुंहिंजे मुस्तफ़ा जो ज़िक्र कहिड़ी महफिल में थियो आहे। पुछो क़ुरान खां, ॻाल्हायो, जागो था।
ना 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 सभई जागो था तो सब हथ मथे खड़ो पक दे मुके माशाअल्लाह माशाअल्लाह अल्लाह जे कुरान का गवाही वठो अल्लाह जे पाक कुरान करीम फरमायो व इज़ अखज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमतिन सुम्मा जाअकुम रसूल मुसद्दिकुल लिमा मअकुम लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्न। यकी आयत लंबी कुरान जी पढ़ंदुस त टाइम तुंहिंजो घणो गुज़री वेंदो टाइम थोरो बचियो आहे मां ॻाल्हि करे वठां अल्लाह जी ज़ात अञा कुझु बि पैदा न कयो आलम अरवाह जे अंदर अल्लाह हिकड़ी महफिल मीलाद घुराई छा घुराई छो त पहिरीं ॿुधाए चुको आहियां मीलाद जी महफिल उनखे तूं असां चवंदा आहियूं जंहिंमें ज़िक्र मुस्तफ़ा हुजे अल्लाह अंबिया जे रूहनि खे गॾु करे क़ुरान गवाही ॾेई रहियो आहे मीसाक़ जे ॾिहाड़े अल्लाह अंबिया जे रूहनि खे गॾु करे चयो ओ मां अल्लाह जा नबी ओ मां अल्लाह जो पैगाम दुनिया जे अंदर पहुचाइण वारो अॼु मां अल्लाह तव्हां सां हिकड़ी ॻाल्हि तो कयां मौला कहिड़ी उन में मदीने जे ताजदार जो पाक नूर भी मौजूद आहे अल्लाह फरमायो सुम्मा जाअकुम रसूल मां अल्लाह तव्हां के किताब भी ॾींदुसि हिकमतूं भी ॾींदुसि लेकिन मां अल्लाह तव्हां खां पुछण थो चाहियां ऐ मुंहिंजा आदम जी मुंहिंजा मौला अगर तुंहिंजी हुकूमत हुजे दुनिया कलमो पई पढ़े ला इलाहा इल्लल्लाह आदम सफ़ीउल्लाह ऐं जेकर ऐ इब्राहिम तुंहिंजी हुकूमत हुजे दुनिया कलमो पई पढ़े ला इलाहा इल्लल्लाह इब्राहिम खलीलुल्लाह जॾहिं तांजे उरूज ते मां अल्लाह मकाम शान खे बुलंद कयां सुम्मा जाअकुम रसूल तव्हांजो दुनिया पई कलमा पढ़े जे उन टाइम ते मुंहिंजो महबूब अचे त केर अचे त चो केर अचे त सुम्मा जाअकुम रसूल मुसद्दिकुल लिमा मअकुम लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्न ऐ इब्राहिम जी मुंहिंजा मौला दे ख़बर पंहिंजे कलमे वारनि खे ॿुधाईंदे त मां त खलीलुल्लाह हां पर ही अचण वारो महबूब रब जो महबूब मुहम्मद रसूलुल्लाह ॿुधाईंदे हा मुंहिंजा मौला ऐ आदम तूं हा मुंहिंजा मौला ऐ नूह तूं हा मुंहिंजा मौला सभिनी अंबिया जे रूहनि खां रब वाइदो वरितो कंहिंजो जो महबूब मुस्तफ़ा जो कंहिंजो वाइदो वरितो महबूब मुस्तफ़ा जो कालू अक़ररना काल फशहदू आखिर में पढ़ियम व अना मअकुम मिनश शाहिदीन अल्लाह कुरान में फरमायो तो न मीसाक जे दिहाड़े मां रब पंहिंजे अंबिया जे अरवाहन के फरमायो तव्हां हिक ॿिए जा गवाह थी वियो शाहिद थी वियो हा मुंहिंजा मौला रब जो तव्हांजे शाहिदीअ सां गॾु मुंहिंजी बि शाहिदी मौला जॾहिं शाहिदी अंबिया जे अरवाहन खां पियो वठी तुंहिंजी शाहिदी छो रब फरमायो इन करे हिन अंबिया जो इमाम जेके मूं बनायो आहे मां अल्लाह उनखे पंहिंजो महबूब भी बनायो आहे रुगी अंबिया जो इमाम न अंबिया जो इमाम त बनायो आहे पर मां अल्लाह पंहिंजो महबूब भी बनायो आहे मुक्तदी भी गवाह हुजन त उन इमाम जो रब आशिक भी गवाह हुजे त पहिरों मीलाद रब मल्हायो जवाब ॾे कंहिं कयो
ऐं किथे कयो चो आलमे अरवाह में कुरान पढ़ा अल्लाह फरमायो वलल आखिरत दलील में कुरान जी आयत पढ़ दो हला वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला ओ मुझा महबूब मुस्तफा तुझो रब तो सा वायदो तो करे त तुझे ला हर ईंदड़ ज़मानो शान वारो हुंदो इते तो के बिहारे तो के समझाया त मुझो मुस्तफा आयो कदे ऐं उन जे ला ज़मानो कहिड़ो मुझो मुस्तफा आयो कदे उन जे ला ज़मानो कहिड़ो अचो त तरे मुस्तफा का पुछो ओ मुझा महबूब पंहिंजे पाक ज़ुबान सां ॿुधायो त तव्हां कॾहिं आया हो मुझे मुस्तफा करीम फरमायो कुन्तु नबिया व आदम बैनल माए व तीन मुझे मुस्तफा करीम फरमायो अञा आदम मिट्टी पानी में हुयो मुझे रब अगे ही मां मुस्तफा के नबी बनाए छड़ियो हाणे तवज्जह कर आदम खां अॻु में केर पोइते हल पुठीअ पेर हलबो आहे न आदम खां अॻु में केर चओ मलाइका चओ आदम खां अॻु में केर अर्श कुर्सी अॻु में मलाइका अॻु में लोहो कलम अॻु में मूंखे जवाब ॾे अच त वरी ओॾहों फेरो खां उन्हनि खां अॻु में केर आहे चओ मुंहिंजो मुस्तफा उन खां अॻु में केर आहे चओ मुंहिंजो ख़ुदा कायनात में कुछ भी न हुयो एक खुदा हुयो बियो मुस्तफा हुयो महबूब जे पाक पखर मां अल्लाह जे ज़ात मलाइकन के पैदा फरमायो उन सभिनी मलाइकन खां मुझे करीम रब सभिनी मलाइकन खां मुझे करीम रब महबूब त महबूबा महबूब जे बचड़न जो चौकी घोलो डरायो महबूब त महबूबा महबूब जे बचड़न का जो पी घोलो डरायो एतड़ी हद ताईं जो ओ मलाइक जो परस खत्म थी चुका होया ड्यूटी त लगी चुको हुयो इमाम हसन जे विलादत जे सदके मुझे मुस्तफा जे ज़ात उन जी ड्यूटी बहाल कराए छडिया चो जे जमण सां मलाइकन जी मुर्तबो बहाल थींदो आहे चो उनखे इमाम हुसैन पाक चइबो आहे अज़ीज़ाने मन अल्लाह फरमायो महबूब तुंहिंजे लाइ हर ईंदड़ ज़मानो शान वारो हाणे इंसानियत खां शुरू कयूं सवा कलाक थी वियो चो हाणे हमरा के गॾु वठी आयो हुन जी ड्यूटी रखी अथव त कलाक पूरो थिए थोरो इशारो सवा थिए त डबल इशारो वो कंडक्टर गाॾीअ खे चवंदो न हिकिड़ो धकु माना बीह ॿ माना हल मुंहिंजा दोस्त इशारो मिलियो त सवा कलाक थी वियो आहे पर मुंहिंजा 15 मिंट जा बाक़ी अज़ीज़ सलात सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ये जेको मुगत किसे जी वर्ती आ सजी रात भी कोन खुटंदो पर जेस ताईं पूरो कया ज़मीर हुसैन उन्नड़ हिते वेठो आ अली नवाज उन्नड़ भी पर खास करे कुल मोहम्मद फकीर मैं अली नवाज ज़रदारी जे प्रोग्राम ते याद ॼारा जा त उतां खां अॻिते वरी मिलाद जो ज़िक्र शुरू कंदासीं चो इंशाअल्लाह ताला मदीने जे ताजदार जा दीवाना कायनात में अल्लाह ऐलान कयो महबूब तोला हर ईंदड़ ज़मानो शान वारो पहिरियों इंसान अबुल बशर आदम अलैहिस्सलाम मुझा दोस्त अजीज जॾहिं आदम जे मुझे मुस्तफा जे नूर के आदम सोने जे जिन पेशानी में चमकायो वयो ॿुधाए त आदम के रब इज्जत वारो बनायो या कोन बनायो
मलाइकन के सजदो करायो या कोन करायो। महबूब जो नूर आदम जे पेशानी में, आदम शान वारो महबूब जो नूर सुने यूसुफ जे पेशानी में, सुनो यूसुफ शान वारो महबूब जो नूर हजरत इब्राहिम जे पेशानी में, हजरत इब्राहिम शान वारो महबूब जो नूर हजरत इस्माइल जे पेशानी में। ये न समझजा त ॿिया शान वारा नाहिन, तमाम अंबिया शान वारा, मगर जिते जिते मुस्तफा जो नूर हलंदो आयो रब उन्हनि के कायनात में ज़ाहिर कंदो आयो। छाजे करे जो महबूब सां वाइदो थियल आहे। महबूब तुंहिंजे लाइ हर ईंदड़ ज़मानो शान वारो। सुणे आदम जी हुकूमत भी हुजूर जो ईंदड़ ज़मानो, नूह अलैहिस्सलाम जी हुकूमत भी ईंदड़ ज़मानो, सुणे यूसुफ जो कैद भी हुजूर जो ईंदड़ ज़मानो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सुणे इस्माइल जो छुरीअ जे हेठों अचण भी मुंहिंजे महबूब जो ईंदड़ ज़मानो। अल्लाह ताला पंहिंजे कुदरत सां, पंहिंजे कुदरत सां पंहिंजे महबूब के शान बुलंदो बाला कंदो आयो। हर चेहरे में अल्लाह महबूब जे शान के बाला फरमायो। जॾहिं उहो ई मुंहिंजे मुस्तफा जो नूर हसन ऐं हुसैन जे चेहरे में आयो, चओ तरफ़ उन्हनि खे भी आला ऐं अफजल बनायो। मुझे मुस्तफा जो हर ईंदड़ ज़मानो चो, मुझे महबूब जो हर ईंदड़ ज़मानो भलो आ, पर इहो ज़मानो तू जेको नबूवत का शुरू कंदो ही इहो ज़मानो नाहे। मुझे मुस्तफा जो हर ईंदड़ ज़मानो भलो आ, मुझे मुस्तफा जो हर ईंदड़ शान वारो आ। अल्लाह फरमायो मा वद्दअक रब्बुक वमा क़ला। ओ मुझा मुस्तफा तुझे परवरदिगार तोखे भुलायो कॾहिं आ। आलमे अरवाह हुजे तॾहिं भी तमाम अंबिया जे रूहन जो मरकज महबूब तू आ। सजदो आदम जो हुजे त मलाइकन जे निगाह जो मरकज तो मुस्तफा जो नूर आ। ओ मुझा मुस्तफा हर जगह ते तुझे करीम रब तोखे बुलंदो भाला बनायो आ, तोखे कॾहिं भी तुझे रब भुलायो नाहे। जॾहिं मुंहिंजो खुदा महबूब खे नथो भुलाए त महबूब जे दीवाननि खे रब कीअं भुलाईंदो। हिकिड़ो जुमिलो चवां, अॼु नात वग़ैरह कान पढ़ी अथव, शेर भी कोन पढ़ियो अथव, छो जो जॾहिं हे सुणो मल्लाह फ़कीर नालो मोहम्मद छुटल, छुटल त आहे न, निजात छुटल माना छोटकारे वारो, मता तार छुटल कारतूस समझो, ईअं न आहे। छुटल माना छोटकारे वारो मुंहिंजे मुस्तफा जो मदाही आहे। अल्लाह हिन खे क़ब्र जे अज़ाबनि खां इते ई छोटकारो अता करे छॾींदो इंशाअल्लाह ताला। अज़ीज़ाने मन ॾाढी प्यार वारी नात पढ़ी, इन करे मूं चयो भला नातूं दोस्तनि पढ़ियूं, मां ॿ ॻाल्हियूं करे वठां। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मुंहिंजे महबूब मुस्तफा जे ज़ाहिरी दुनिया में सब खां वधीक खिदमत करण वारो केरु आहे, हुज़ूर जे मथां ख़र्च करण वारो केरु आहे। त महबूब मगसीअ खे यकीन थी वञे, आशिकनि खे त अॻे ई यकीन आहे, पर वरी बि पक थी वञे त रब रखंदो कोन्हे। रब रखंदो, वरी चयो रब रखंदो। मुंहिंजे महबूब ते सब खां वधीक ख़र्च करण वारो केरु, चो अम्मा ख़ुदैजतुल कुबरा। सब का कायनात में वध मुझे महबूब जे ज़ात जे मथा खर्च करण वारी, मुझे महबूब जे दीन जे मथा खर्च करण वारी केरा, चो हसन ऐं हुसैन जी नानिया अम्मा फातिमा ज़हरा जी सुणी अम्मड़ा, अम्मा ख़ुदैजतुल कुबरा। ॿियो कायनात में केरा, चो सुणे अली जो बाबो अबू तालिब। उन भी मुझे मुस्तफा जे ज़ात जे मथा खिदमत में खर्च करण में कसर कान छॾी आहे। मां तोखे ॿुधाईंदो हलां त ख़ुदा जे ज़ात दुनिया जे अंदर अम्मा ख़ुदैजतुल कुबरा के भी सिलो ॾेई छॾियो, त सुणे अबू तालिब के भी रब दुनिया में ही सिलो ॾेई छॾियो। छाजे करे रब चवे तो मां पंहिंजे महबूब जे प्यार जो थोरो दुनिया में ही लाहे थो छॾियांव। अम्मा ख़ुदैजतुल कुबरा
सोनिया मुझे मुस्तफा ते दिल खोले सब कुछ खर्च कयो अल्लाह उनके उहा न्याणी अता फरमाई जंहिंजो नालो अम्मा बतूल सय्यदा तय्यबा ताहिरा ज़ाहिरा अम्मा